रिटायर मुलाज़िमूं प्रेस क्लब जे अॻियां धरणो हुयो आहे ऐं केतिरा ई ॾींहं थी विया आहिनि। दरख़्वास्तूं बि नेब जे चेयरमैन खे मोकिलियूं आहिनि ऐं आला अमलदारनि ॾे, चीफ सेक्रेटरी ॾे ऐं लोकल बोर्ड जे सेक्रेटरी ॾे, तक़रीबन हाई कोर्ट ॾे तक़रीबन दरख़्वास्तूं बि मोकिलियूं। असां रिटायर मुलाज़िमीनूं असांखे किस्तनि जी सूरत ते ग्रेजुएटी ॾिनी वञे थी 50,000। असां सॼी ज़िंदगी महिनत सां ड्यूटी कईसीं पंहिंजे बच्चनि जे लाइ। हाणे जाइ जो अखेरो बि न वठी सघूं, असां जाइ जो अखेरो बि न वठी सघूं त असां काॾे वेंदासीं? असांजा बच्चा ग़रीबनि जा पिंदा घर। असां रिटायर मुलाज़िमूं बाबा डी टे ॿार जो बुख ते वञनि उहा पेंशन कहिड़े कम जी आहे? जो घुरूं था हा ॾींदासीं बाबा माना असांजी मशवरनि ॾियनि की असांखे ताला हणी छॾिया अथनि। असांजा बच्चा ॿार वेठा आहिनि, असांखे टाउन वारनि ॾे वेंदा आहियूं हा ॾींदासीं हा जी बुख कान्हे जेको घर भरनि था। असां वधाऊं रुलदा पिनदा। असां 8-10 महीना थिया आहिनि अकाउंट खोलाइण जे लाइ ॾिना आहिनि लियाकत साहिब खे कागर। 1-2 ॾींहं लाइ चयो, अॼु 15 ॾींहं थिया आहिनि साईं, न फ़ोन करे थो न मिले थो। इहो साईं पंहिंजे त मुड़ुस जी 14 खां वटि नथा ॾियनि। रिटायर पेंशन मुड़ुस जी आहे ॾींदा आहिनि मूंखे 7,000। छा था चवनि छो नथा ॾियनि? न सर्विस बाक़ी नथो ॾिए न। लियाकत बात चई पंहिंजी कई पियो। सेम साहिबु चवंदो अथसि ॾे तूं ॾे बि नथो। सेम साहिबु सॼो जेको त खाधी वेंदो आहे सेम साहिबु।